नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर ॾींदासीं। छाछरे खां छाछरे में वहम दौरान ॿार जी मुंडी धड़ खां धार थियण वारे मामले जो सेक्रेटरी सिहत तरफ़ां नोटिस वरितो वियो आहे। सेक्रेटरी सिहत जे नोटिस बाद डीएचओ थरपारकर 3 रुकनी जांच कमेटी जोड़े छॾी आहे। नाज़रीन अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। छाछरे में वहम दौरान ॿार जी मुंडी धड़ खां धार थियण वारे मामले जो सेक्रेटरी सिहत तरफ़ां नोटिस वरितो वियो आहे। सेक्रेटरी सिहत जे नोटिस बाद डीएचओ थरपारकर 3 रुकनी जांच कमेटी जोड़े छॾी आहे। नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। छाछरे में वहम दौरान ॿार जी मुंडी धड़ खां धार थियण वारे मामले जो सेक्रेटरी सिहत तरफ़ां नोटिस वरितो वियो आहे। सेक्रेटरी सिहत जे नोटिस बाद डीएचओ थरपारकर 3 रुकनी जांच कमेटी जोड़े छॾी आहे। नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं पिया। छाछरे में वहम दौरान ॿार जी मुंडी धड़ खां धार थियण वारे मामले जो सेक्रेटरी सिहत तरफ़ां नोटिस वरितो वियो आहे। नाज़रीन अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। छाछरे में वहम दौरान ॿार जी मुंडी धड़ खां धार थियण वारे मामले जो सेक्रेटरी सिहत तरफ़ां नोटिस वरितो वियो आहे। सेक्रेटरी सिहत जे नोटिस बाद डीएचओ थरपारकर 3 रुकनी जांच कमेटी जोड़े छॾी आहे। नाज़रीन अहम ख़बर खां अव्हांखे आगाह कयूं पिया। छाछरे में वहम दौरान ॿार जी मुंडी धड़ खां धार थियण वारे मामले जो सेक्रेटरी सिहत तरफ़ां नोटिस वरितो वियो आहे।